बाबा रात खां वठी असां सां वॾो ज़ुल्म आहे। इहो नालो छा आहे सिकंदर पुलिस वारो जेको आहे उन राति खां वठी असां सां ज़ुल्म करे छॾिया। हिते असां रनूं आहियूं, असांजा मर्द कमे कारे सां आहिनि। उन राति खां वठी ज़ुल्म कयो नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे जेको आहे सो नंबर ॾेई ऐं अंदरि मोकिलियो। उन खां पोइ 3 बजे पाण शराब जे नशे में असांजे दरनि ते चढ़ी आयो, मथे चढ़ी आयो आहे। चए थो त मूंखे SP जो चवणु आहे त हिन सैयद ज़ादिन खे ॿाहिरि कढी ऐं हिते इनवॉल्व करे। इहो जेको सिकंदर आहे, सिकंदर पुलिस वारो जेको आहे, असांखे त जेका उन्हनि खां पुछोसि त हीअ असां सां ज़ुल्म छो थो करे, कहिड़ी वजह सां असांजे घर में गिड़ियो। न का ॻाल्हि न का मुआड़, उहो असांजे घर में गिड़ियो, सबूत बि को कोन हुजे। हिते ज़ोरी ज़बरदस्ती असांजे घरनि में गिड़ियो आहे। असां सिर्फ़ु 2 औरतूं वेठा हुआसीं, असांजे घर में को मर्द न आहे। तंहिं बावजूदि असांजा नंढड़ा बच्चा वेठा आहिनि। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? ASP आहे। सिधी सही ॻाल्हि आहे। उन चयो आहे त चए थो त इन्हनि खे ॿाहिरि सैयद ज़ादिन खे ॿाहिरि वठी निके कढोनि, ॿाहिरि रोडनि ते आणियोनि। वरी ॿारनि नंढड़नि खे नंबर थो ॾिए त हिन माइन खे तव्हां नंबर ॾियो त इहे असां सां राब्तो करे। सोलंगी जेको आहे सो फहाशी अॾे जो साहकार आहे ऐं उहो ई असांजे राति शराब चढ़ी हेॾे घर में गिड़ियो आहे।